अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां सिंध टीवी जे स्पेशल प्रोग्राम ख़ुसूसी प्रोग्राम में असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु सिंध जे ॾाहे अदीब ऐं उर्दू जदीद अंदाज़ जे जेके ड्रामा लेखक ऐं शाह बिटाई जे अंग्रेज़ी तोड़े उर्दू रिसाले में तर्जुमे जे हवाले सां मशहूरु शख़्सियत उंदाई धरती रोशन हथ जे लेखक साईं आगा सलीम वटि मौजूदु आहियूं। पाण हिन वक़्तु बिस्तर अलालत ते आहिनि, संदन तबियत हिन वक़्तु नासाज़ आहे, पर पाण सिंध टीवी खे ख़ुसूसी तौर ते वक़्तु ॾेई साणस सां मौजूदु आहियूं। संदसि खे यादगार ॻाल्हियूं साणस कयूं था, संदसि माज़ी जे हवाले सां, संदसि अदब जे हवाले सां, हू माज़ी खे कीअं था भेट कनि अॼु सां, ऐं अॼु कहिड़ी सहाफ़त जी सूरत हाल आहे ऐं अदब जी सूरत हाल आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असां हिन वक़्तु तव्हां वटि हिन ॾुखी घड़ी में मौजूदु आहियूं, तव्हां अलील बि आहियो, असांखे वक़्तु न अथव, तव्हांजी वॾी महिरबानी। कीअं था ॾिसो, तव्हांजी तबियत में छा सूरत हाल आहे? तबियत ठीकु थी वेंदी साईं, नथी त पोइ वरी आख़िरी मरहलो आहे, मरहला सही आहे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। बीमारी सही न थिए, सूर न थिए, तकलीफ़ न थिए, इज़ावा न अचनि, बाक़ी बीमारी ऐं मौत त इहे लाज़मी शयूं आहिनि। का सच थो ॿुधायां, माना कल्ह बि टे ॻाल्हि कई हुअमि दोस्त सां, त मां हींअर बीमारी में मरण खां नथो घुरां। मूं हिकिड़ा 3 प्रोजेक्ट पंहिंजे ज़हन में ठाहे रखिया हुआ, त मां इन्हनि 3 प्रोजेक्ट्स ते कमु कंदुसि। हिकु कंप्यूटर खणी आयो आहियां, सभु कुझु खणी आयो आहियां साण, तव्हां ते कमु कया, पर थोरा महिमान बि अचनि था वरी, त मां न करे सघियो आहे। मां चाहियां थो त मरण खां अॻु इहे 3 प्रोजेक्ट पूरा करे पोइ मरां। मरण 80 साल उमिरि गुज़ारीसीं ॿेली, अञा छा बरादरी, अञा छा ज़िंदगीअ खां लड़णोसीं। वरी बि अहिड़े 80 साल बि आराम सां, ऐश सां, कंहिं कंफर्ट सां, सभ सां, मूंखे का तकलीफ़ ज़िंदगी में कान आई आहे। तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं जेल केॾी ख़ौफ़नाक शइ आहे। मूंखे इस्लामाबाद बदिली कयो, इस्लामाबाद बदिली करे उते जेल में आहियो, अरेस्ट कयो त मां हुननि खां इहा माफ़ी वरिती त भई मां पंहिंजे लेखे जहाज़ ते वेंदुसि। चई चङो वरितो, मां जहाज़ ते आयुसि। बिलीव मी जावेद, ख़ुदा जो कसम आहे, को हिकिड़ो वक़्तु बि, हिकु घड़ी बि मुंहिंजी जेल वारी न गुज़री, ॿी क्लास न। मूं ईअं ते सम्झो त असीं क्लब में आहियूं, एॾो आराम सां। मूंखे ख़ुदा जे फज़ल वॾे में वॾी जेल ई थी सघे थो न साईं, ख़ुदा जे फज़ल सां का तकलीफ़ न आई आहे, मां ठीकु आहियां। मूंखे के रिग्रेट्स कोन्हनि त ज़िंदगी छो ईअं गुज़री, मूंखे को बि अफ़सोस कोन्हे त ज़िंदगीअ में मां बीमार छो थियो आहे। तव्हां जेल जो ज़िक्र कयो, असां चाहींदासीं त जेल जूं यादूं ॿुधाइजो, सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त कहिड़े ॾोह में तव्हांखे जेल जी सज़ा भोगणी पई। सच ॿुधायूं त जेल में जेका मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे, उहा ॼणो क्लब में गुज़री। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त मूंखे हुननि आर्मी जो हिकिड़ो कर्नल हो, जंहिं चयो त हिन माण्हू क़ाइद आज़म खे गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं हीअ एंटी पाकिस्तान आहे। उन ते असांखे झलियो, अरेस्ट कयो, हरू भरू कयो। पोइ उहा त ॻाल्हि वई ख़तमु थी। पोइ मुंहिंजा नावेल ऐं मुंहिंजा अफ़साना शाया थिया, भई इहे हिन जेके लिखिया आहिनि एंटी पाकिस्तान, इहे। पोइ अलाह कयो 3 महीना रखियऊं पाण, वरी पाणी छॾे ॾिनो की एंटी पाकिस्तान मूवमेंट जे करे बंदि कयो, त एंटी पाकिस्तान आहे। पोइ वरी हिकिड़ो कुरैशी हो, इंफॉर्मेशन अलाए केरु हो, हाणे नालो यादि न आहे, उन वरी सारो उर्दू में ट्रांसलेट कयो मुंहिंजा नावेल, उदाई धरती हे, उहे मोकिले इस्लामाबाद में, त हिनखे इजाज़त ॾियो त असां हिन ते केस कयो, प्रोसिक्यूशन कयो। अजीब साईं चरिया माण्हू, झंझण नालो को साहब हो, मतां तव्हां सुञाणींदा बि हुजो, इहो सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी। उन अदा मूंखे चयो त तुंहिंजे किताब हेतिरा थिया आहिनि ॿई। मां हेतिरा उन ते
तबसरा लिखिया आहिनि कीअं था ॾे तव्हां हिनखे अरेस्ट कयो अहिड़ा बि आहिनि न चरिया न मुंहिंजो वाक़ुफ़ न मुंहिंजो छा मूंखे आज़ादु करे यानी मतिलबु लिखत में चई त हिन ते कंहिं बि तरह सां केस नथो ठहे जॾहिं त लीगल एडवाइज़र सभिनी चयो त हिन ते ठहे थो ऐं उन में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त बि हो पोइ ठहे नथो अलाए छा थो थिए पर ठीकु थी वियो सभु कुझु ठीकु थी वियो अच्छा उन दौर में ऐं अॼु जे दौर में छा फ़र्क़ु महसूसु था कयो असांजे दौर में माण्हू जुरत सां कमु कंदा हुआ इहो भउ न हो त भई छा थींदो अॼुकल्ह थोरो ॿियो नमूनो आहे ऐं ॿियो पार्टीबाज़ी वधीक आहे मां फलाणे धुर जो आहियां फलाणे धुर जो आहियां पर अॻे ईअं धुरियूं न हुयूं हिकु ॻाल्हि ॿियो माण्हू चरिया थोरा चरिया जेको आयो उहो अयाज़ वारी ॻाल्हि आहे त जेको आयो ॻायो आहे प्यारा अहिड़े क़िस्म जा पर पोइ वरी थोरो कॉम्प्रोमाइज़ थियनि था ज़िंदगीअ में छा कजे धुरियूं जेके ठहियूं आहिनि न मुस्लिम लीग ऐं फलाणो हीअ वरी हाणे ॾिसो मिर्ज़ा साहब आहे हिन महिल त हुनखे नज़र नथी आहे पीपल्स पार्टीअ करे मिर्ज़ा साहब डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा बाबा ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा मुखालिफ़ थिया पीपीए करे हाणे इहा बि का पॉइंट आहे कहिड़े तूं ॻाल्हि ते उॾाणा मुल्की सियासत ऐं सिंध जी सियासत में कहिड़ो फ़र्क़ु आहे मुल्क में ॿी पार्टी हुकुमरान आहे सूबे में ॿी पार्टी हुकुमरान आहे उनजी एंटी पार्टीज़ बि आहिनि उनखे कीअं था ॾिसो उन में बिल्कुलु पंजाब जो ॾोह आहे पर असांजो साईं सरदार बि त घटि न आहे न साईं अलाए कहिड़ा बयान थो ॾे अलाए केॾो थो खाए अलाए छा थो करे सिंध त बाबा हिननि जे लाइ हिन पीउ लाइ जेको हुयो मां त उन जो दोस्त हुयुसि सरदार हाकिम अली ख़ान हाकिम सरदार वरी कहिड़ो भेण 150 एकड़ ज़मीन जो मालिक उहो ई साईं पाण खे अलाए छा सम्झंदो उहो ई भेण डाकू इहे डाकू इहे सिनेमाऊं इहे सियासत थींदी आहे पुट का आइडियलिज़म का ॻाल्हि का ॿोल जंहिंसां इख़्तिलाफ़ु कबो आहे मुंहिंजे ख़्याल में त इहा आहे सारो कूड़ आहे उहो खणी पीपी हुजे खणी मुंहिंजो यार आहे असांजो साईं हिन जो नून लीग जो हुजे उहो मुंहिंजो संगती थी नवाज़ शरीफ़ न साईं संगती जेको इस्माइल राव शहज़ादो माण्हू आहे शहीद फाज़िल राव जो पुटु आहे हा ॿुधायो उहो हुजे कुझु बि हुजे नज़रियो हिकु आहे इन जा कीअं चइजे त हे भई बाक़ी हाणे वीचारा जीअं सिंध वारा आहिनि जीअं सिंध वारनि खे लेखे हुअ ई कोन थो ऐं न वरी हुननि जा के अफ़ाल अहिड़ा आहिनि ऐं माल अहिड़ा आहिनि जो पाण खे एसर्ट करे सघनि कुझु कोन्हे सिंध में कुझु कोन्हे भाऊ सॉरी पीपल्स पार्टी त का पार्टी कान्हे हाणे हो कंहिं मूंखां पुछो चई यार भुटे साहब खे फाही ॾेई हिन ॼणो पाण खे पीपल्स पार्टी खे मूं चयो न भुटे साहब खे फाही ॾेई न पाण खे पीपल्स पार्टी पूरी खे फाही ॾिनी आहे कहिड़ा साईं अदा छा चऊं अच्छा पीर साहब पगारो हिकिड़ो गैप भरण जी कोशिशि कई जलसा कई हैदराबाद में वरी सखर में जलसो करण जो ऐलान कई जलसो न कई माण्हुनि वरी मोट नहीं वॾा जलसा थिया वरी कहिड़ो सबबु हुयो जो फंक्शनल लीग एॾी वॾी तइदाद में वोट बि न खया ऐं नाकाम हुई अदा ही आउट ऑफ डेटेड हिकिड़ी साईं पार्टी आहे हे जावेद ॿार जी आहे हे तुंहिंजी पार्टी आहे हे दौर मुंहिंजो दौर आहे हिन जो दौर मां पीर पगारे ॾे वेंदुसि त मूंखे वोट मां तव्हांखे वोट थो ॾियां मौला बख़्श वटि वेंदुसि जमीलुद्दीन ॾिसो न जमीलुद्दीन छा थो पियो बोर्ड खे हलाए
ॿ साल थी विया आहिनि साईं, मां अदबी बोर्ड में मेंबर हुउसि। 2 साल थी विया आहिनि अदबी बोर्ड हिकिड़ी मीटिंग कोन को ठाही अथई। अलाए पाण खे छा था सम्झनि ऐं असांखे वॾी ॻाल्हि छा था सम्झनि। ॼट ॿुट ईअं भेड़ा कुता भॻी उहो था सम्झनि। यानी हिन माण्हू खे परवाह ई कान्हे का त मां चेयरमैन आहियां त को सॾायां, को किताबनि जो ज़िक्र कयां, वेठो आहे। तव्हांजी ख़्वाहिश आहे त 3 प्रोजेक्ट जेके आहिनि उन्हनि खे तव्हां उन्हनि ते कमु कयो, उन्हनि जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधाईंदो त कहिड़ा प्रोजेक्ट? मुंहिंजी डिस्कवरी आहे त शाह इनायत सूफ़ी खां बि अॻु सिंध में हिकिड़ो माण्हू पैदा थियो जेको सोशलिस्ट सूफ़ी हो। चवंदो ज़मीन ख़ुदा जी आहे, मालिक जेके आहिनि उहे खेॾनि था। उहो हुयो आदम शाह कलोड़ो। आदम शाह कलोड़ो वियो, नेक माण्हू हो, ॾाढा हुन माण्हू पोइ लॻे, ॾाढा पोइ लॻे। उन्हनि खे किथे संभाले चए बाबा ज़मीन ख़ुदा जी आहे, छाजी ढल ॾियण वारे जी आहे छा, ज़मीन ख़ुदा जी आहे, खणो खाओ। जावेद अजीब ॻाल्हि थी, उन माण्हू उते कम्यून क़ाइमु कया, जंहिंते 100 एकड़ ज़मीन हुई या केतिरी बि, जेको हिन में उहो खेड़े, जेको उपाए सो खाए, को सरदारी कान, का व्याज कोन। हे त साईं वॾी हुन सां वेसाघात। मुल्तान वियो, उते वञी ज़मीनुनि ते ईअं कब्ज़ा कयईं, हुन ते वॾी वेसाघाती आहे। ऐं वरी बदकिस्मती हिन क़ौम जी ॿुध जो उन माण्हू खे चवनि था त फुरींदो हो ज़मीनूं। फुरींदो कंहिंजे लाइ हो, वॾनि लाइ फुरींदो हो छा? इहो उन जे साईं मां कमु करणु थो चाहियां। ऐं उन खां अॻु हिकिड़ो साईं वांदा आहियो न साईं? बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो हुयो साईं सैयद मेहदी, इमाम मेहदी, तव्हां न ॿुधो, उहो सिंध में आयो। उन सारे पाकिस्तान में, हिंदुस्तान में इहे कम्यून्स क़ाइमु कया। बाबा हर को मुंहिंजो जेको हूंदो मुरीद उहो जुदा रहंदो, खाईंदो पीअंदो, माण्हुनि सां हुन वास्तो न हूंदो। लखे रुपया था कमाइनि परवाह न, हुनखे 100 रुपयो थो मिले, इहो ई आहे। वॾी साईं इहा तहरीक हुई, हिन कंहिं लिखियो ई कोन्हे, वॾी तहरीक हुई। ऐं अजीब ॻाल्हि आहे त 15वीं सदीअ में अहिड़ी आहे तहरीक हली आहे सिंध में, वॾी ॻाल्हि आहे। ऐं हलाई आहे साईं उहा इमाम मेहदी जौनपुरी, मेहदी हो, पाण खे मेहदी सराईंदो, उन ते अची हलाई आहे। ऐं अहिड़ी हलाई थिए जो करोड़नि खे बादशाह बणाए छॾी। अहिड़ा बि माण्हू साईं मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। पाण पंहिंजी ॻाल्हियुनि में ज़िक्र कयूं त सामी जे हवाले सां बि उहो किताबु लिखणु घुरनि था। पुछंदासीं त कहिड़ियूं तकलीफ़ूं संदनि ज़हन में अञा आहिनि, उभरंदड़ आहिनि, जंहिं ते उहो कमु करणु घुरनि था। साईं छा करणु चाहियो था? साईं पहिरियां त मूं सामी जी किताबु लिखियो, लिखी पूरो कयो आहे, पब्लिशरनि खे ॾिनो आहे, उहो छापींदा कल्चर वारनि खे। अॼु ताईं कंहिं न लिखियो आहे। ऐं ॿी वरी तव्हांखे ख़ासि ॿुधायां, जेका टेक्निकल ॻाल्हि आहे, त सामीअ जो बैत ॻाए न सघिबो आहे, पर जेकॾहिं तव्हां कंहिं बैत जी आख़िरी काफ़ियो जेको आहे उहो मटाए आख़िर में रखो त उहो वाई थो थी वञे। सॼण जो सारियाम त हीरू अची हंज पियो, मिसाल पोइ अलाए छा आहे, हाणे यादि नथो अचे। काफ़ीअ जे मटाइण जे करे थो थिए पियो, किथे कोन साईं खे वाई थो सूरत पढ़ियो वियो आहे, ॿुधो वियो आहे। या मूं उन में साईं 6 काफ़ियूं अहिड़ी चूंडियूं आहिनि जंहिंजा काफ़िया मटाए ऐं उन्हनि खे काफ़ियूं ठाहियूं आहिनि। ऐं उहे वॾी ॻाल्हि इहा अथव जेका सिंध में कंहिंखे ख़बर ई कान्हे का। हाणे उन ॾींहुं आई माई, मुंहिंजो बाबा तुंहिंजो अचणु मुंहिंजे लाइ कहिड़े कम जो, मां पैसा त कोन वठंदो आहियां, मूंखे तूं डेट ॾेई त हिन डेट ते तुंहिंजी किताब जी पज़ीराई कंदासीं।
मां ख़ुदा जो कसम हिन हालत में अचां ऐं हिंदू दोस्तनि खे ॿुधायां त इहा तव्हांजी ग़लती आहे। ॿियो साईंअ जो जेको आहे अरदास शाह जो, जेतो बेत भायां से आयतूं आहिनि। आयत चइबो आहे सिंबल खे, अलामत खे। हीअ हिन जी आयत हिन छा कयो आहे जो साईं ही हिंदू हो त हिन वरी वेदनि खे वर्सीफाए कयो आहे। साईं क़ुर खे वर्सीफाए न कयो आहे। क़ुर जी आयत ॾेई वरी उन जी वज़ाहत कई अथई ॿिनि बेदनि में। इन्हनि जो भेट करे ई नथी सघिजे, इन्हनि खे केरु ॻाईंदो। ॿियो वरी ॿोली साईं जो ख़ौफ़नाक आहे। अलाए कहिड़े संस्कृत में ॿोलीअ में हुनजा बेत चयल आहिनि, पर उन में बि जावेद साईं मूं चूंडे अहिड़ा बेत चूंडिया आहिनि जेके तूं मां सभु सोची सघंदा। जेके ॾिसो नी हाणे सामीअ जे लाइ सोचियो त सही, हिंदू माण्हू चए थो ख़ुदा माण्हूअ जी शाह रग जे बि वेझो आहे। शेर अथसि, अञा छा घुरिजे। जे वेद पढ़े थो, रामायण खे पढ़े थो त चङी ॻाल्हि आहे न, पंहिंजे रामायण खे बि पढ़े, असांखे बि पढ़े। सो हिकिड़ो इहो तजुर्बो हो त मां जेकर एॾी देरि हिकिड़ो लिखां, उहो ख़ुदा कयो मां लिखियो। ॿियो शिकारपुर जो रहणो आहियां। शिकारपुर ॾाढो हुस्न हूंदो हो, ॾाढो सुठो शहर हो। उन थोरो ॾुख सूर लिखिया अथमि, पर साईं जे ज़्यादा। ॿियो लिखियो अथमि साईं, तव्हांखे बि शायदि एतिरी ख़बर न हूंदी, माफ़ु कजो मां पर्सनल थो थियां। शाह इनायत रिज़वी शाइर सूफ़ी त आहे, उहो शाइर न हो। शाह इनायत रिज़वी हिकिड़ो शाइर हो, नसरपुर जो। साईं जो दोस्त हो, पर साईं खां उमिरि में वॾो हो। उन साईं किताबु लिखियो जेको अजीब ॻाल्हि आहे त साईं बि उन पैटर्न ते लिखियो आहे, शाह लतीफ़। यानी सुर कल्याण, अड़े बाबा सुर कल्याण सारो ॼणो तव्हां शाह इनायत था पढ़ो, पर हाणे शाह इनायत खां वॾो शाइर हो साईं। इन करे हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट इहो टियों मूं लिखियो आहे त साईं लतीफ़ जे करे असांजी शाइरी जी का शिकिल सूरत ठही आहे। सारी शाइरी जी न, हिन जी मौसीक़ी जी। यानी हाणे असांखे ख़बर आहे त सुर कल्याण छा आहे, ॼटनि खे ख़बर ई कान्हे सुर कल्याण। एसि ताईं माफ़ु कजो जो मां तव्हांखे ॿुधायां त वॾा वॾा आलिम डॉक्टर बलोच बि साईं जे सुर आबरी खे अबरी चवंदो हो। हाणे ॿुधायो, छाकाणि अबरड़ी औरत वेचारी रुले पई हली करे अबरी चवंदो। हीअ त ख़ुदा जो कसम मां हिंदुस्तान वियुसि, पोइ मना डे सां मुलाक़ात थी। मना डे मुंहिंजी दावत कई, पोइ उते मूंखे चई यार तव्हांखे ख़बर ई कान्हे अबरी तव्हां वटि आहे। इहो साईं अभेरी हिकिड़ो राग आहे जेका अभेरी क़ौम ॻाईंदी हुई, ऐं उहो रुॻो असां वटि आहे हींअर। सो अहिड़े क़िस्म जो भला तव्हां सामूंडी खे हिकिड़ी ॻाल्हि थो एतिराज़ थो कयां, ग़लति तव्हां सामूंडी खे ॿिए कंहिं राग में छो था ॻायो। भला केतिरा राग आहिनि जिन जी ख़बर ई कान्हे, क्लासिकल राग को कमु नथो थिए। हर को वेठो आहे शाह जे कलाम में ढंढुनि जो ज़िक्र, शाह जे कलाम में पखी पखड़नि जो ज़िक्र, उन में डॉक्टोरेट कयो वेठो आहे, वञी मास्तरी थो थिए। इहो न आहे बाबा, इल्मी रवैयो कोन्हे साईं। शाह ते इल्मी रवैयो कोन्हे।
सच थो ॿुधायां दादा। अच्छा, सिंधी अख़बारुनि जा एडिटर बि रहिया, सिंधी अख़बारुनि खे पंहिंजे वक़्त में तव्हां कीअं ॾिठो? अॼु जी जेका सिंधी अख़बारूं जेके छपजनि थियूं उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? सिंधी ॿोली वधंदी, अख़बारूं वधंदियूं, थोरो ॿोली डिस्टार्ट थींदी थिए पई, ऐं इन ते को बि माण्हू एतिराज़ करण लाइ तयारु कोन्हे। ईअं बि नथा असीं चऊं त तव्हां काके भेरूमल वारी ॿोली लिखो, पर ईअं बि नथा चऊं मिली त तव्हां हीअ ॿोली लिखो। अॼु जे नौजवाननि खे बिटाई वारी सिंधी ॿोली सम्झ में नथी अचे, तर्जुमो था पढ़नि, पर अॼु जी जेका ॿोली आहे वरी मुस्तक़बिल जी जेका ॿोली जेका ॾिसूं था, जदीद जेका सोशल मीडिया वारी ॿोली सम्झ में अचे थी, फेसबुक, व्हाट्सएप, यूट्यूब, इन टाइप जो ज़मानो जेको अची वियो, उन्हनि नौजवाननि जी ॿोली खे कीअं था ॾिसो? ठीकु आहे, उहा बि ठीकु आहे। नवाणा ॿोली में ॿोली का शइ साईं हिकु हंधि बीठल न हूंदी आहे, कल्चर बि थिए थो। हाणे किथे आहिनि उहे सारा पुराणे ज़माने जा वारा? हाणे नओं दौरु आहे, असीं उन्हनि खे क्लासिकल करे था मञूं, लोक करे था मञूं, जदीद दौर जे एक्सप्रेशन करे नथा मञूं। लतीफ़ खे बि सच ॿुधायां, अॼु मां तव्हां सां एतिराफ़ थो कयां त लतीफ़ खे बि मां पंहिंजो क्लासिक्स में सम्झंदो आहियां, जदीद शाइर न सम्झंदो आहियां त मुंहिंजी सेंसिबिलिटी जो शाइर आहे। हू चवनी तूं म चओ, इहो बि ठहियो आहे, अञा पई जीअं सॼण सारियो न मरे, वटियूं वीह गाॾियूं भरियो छो न पीअं, लॻी कोन हीअं को गुण ॿारो चल ॿार जो। मूं अॼु ताईं कंहिं बि छोकिरी खे ॿारो चल ॿार जो गुण हाव खे अहिड़ो न लॻंदो ॾिठो आहे जो मरे। मोहबत माण्हू करनि था, थोरो कॾहिं के ख़ुदि कुझु बि करनि था, त पर एॾी आइडियल जेका मोहबत आहे सा हिन दौर में आहे ई कान, शाह जे दौर में बि कान्हे। सो बाबा ही त ॿियो दौरु आहे न, हिन में त माण्हू। अच्छा, तव्हां कहिड़ी शाइरी कई आहे? तव्हां को अहिड़ो को तव्हांजी शाइरी हुजे, कुझु ॿुधाईंदो? अदा कहिड़ी शाइरी ॿुधायां, ॻाल्हियूं विसरी वयूं आहिनि। कुझु यादि हुजे? हा, ॿियो त ॿुधायांव। जंहिं वक़्तु शाम मेरी, मौत ते लिखियो, जंहिं वक़्तु शाम मेरी तारनि जी पाए चोली, तंहिं वक़्तु का विसरी वियो आहे, विसरी विया पुट। अची वेंदो यादि। शेख अयाज़ बि अव्हांजे संगत जो शाइर रहियो, उनखे कीअं ॾिठो? उन ते मूं किताबु लिखियो आहे भई, सदियुनि जी सदा। शेख अयाज़ तमामु वॾो शाइर हो, तमामु वॾो शाइर हो, असांजे दौर जो हो। ॾिसो वरी उहो अहिड़ा शाइरी न कंदो हो त वरी जी अञा लॻी कोन हीअं, शाइर तुंहिंजे मुंहिंजे ॾुख ऐं दर्द जी शाइरी कंदो हो। मां तव्हांखे हिकिड़ी वाक़ियो थो ॿुधायां। असांजे रेडियो ते हिकिड़ी छोकिरी ऐं छोकिरो पाण प्यार कंदा, पोइ छोकिरी वीचारी, छोकिरे जी हालति अहिड़ी थी वई जो शादी करे न पियो सघे। पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे साम्हूं ई हुनखे चयईं त मां तोसां शादी करे न सघंदुसि। हूअ हीअ हैरान थी, ब्लंट, बिल्कुलु ब्लंट। थोरी देरि वेही, चांहि ढुकड़ो पी, वरी साॻी छोकिरी, यार मुंहिंजो वाटर वूमन, परवाह ई कान्हे भेण, न थिए त न थियो, ॿियो त को। इन माना इहा न आहे त हुन में इश्क कोन हो, पर हालतुनि सां हुन अहिड़ो कॉम्प्रोमाइज़ करे वरितो जो चए हीअ छा आहे, कुझु न आहे, परवाह न आहे। हाणे हीअं लॻी कोन हीअं गुण ॿारो चले, इहो वञी शाह खां पुछे त कहिड़ा गुण थींदा आहिनि। सच थो ॿुधायां पुट मां। हा असांजी हवाले सां जीअं तव्हां तर्जुमो कयो इंग्लिश में ऐं उर्दू में, तव्हांखे माना छा था सम्झो त माना उन शाह साईं शाइरी खे जेके ॿिया जेके आहिनि धारिया जेके उन्हनि केतिरो सम्झो आहे? इहो वरी तस्बत जी ॻाल्हि आहे। असां ॻाल्हायोसीं हिकिड़ो गानो, मां समी बलूच,
अहिड़ो गानो अहिड़ो सुठो। ऐं पहिरियों दफ़ो शायदि उर्दू में बि उहो थियो जो उहो राग हो साईं जो मुहाजिर थोरा तस्बी नथा पढ़नि। ॿियो मुहाजिरनि जी कंडीशन जेका आहे ज़हनी कंडीशन उहा हेतिरी आहे। अॻे हुननि वटि लोकगीत हूंदा हुआ, माण्हू ॻाईंदा हुआ, हाणे उन्हनि वटि कोन्हे। हाणे उहे हेतिरा आहिनि, ग़ज़ल खां सवाइ कुझु सम्झनि ई नथा। ग़ज़ल जी ॿोली खां सवाइ फैज़ खणी हाणे पढ़ण ग़ज़ल जी ॿोली या नज़्म जी ॿोली जेका हू ट्रेडिशन में मिलिया आहिनि हुनखे ग़ालिब उहे था ॻाइनि। कंहिं नई शइ खे क़बूल करण लाइ तयारी कोन्हे। हिकु त इहो आहे सबबु, जे थोरो बि हुननि जो बैकग्राउंड हुजे हा पंहिंजी जो हिंदी जो, त मुंहिंजे कलाम खे अहिड़ो ॻाइनि आहे जो यादि कयो आहे। ख़ुदा जो कसम आहे, हुननि जूं मात्राऊं, हुननि जी बीट, हुननि जो एक्सप्रेशन, जेको हिंदी जी रिवायत आहे बिरहन आशिक़ बिरहन हूंदी आहे न साईं, उन रिवायत जेको मूं कलाम तर्जुमो कयो उहो मूंखे ख़बर आहे। परवाह न आहे। अच्छा, शमशेर, उस्ताद बुखारी, अहिड़ी तरह जा ॿिया शाइर बि तव्हांजा हमअसर रहिया आहिनि, उन्हनि खे तव्हां कीअं ॾिठो? फर्स्ट क्लास शाइर आहे साईं। हाणे शमशेर, उस्ताद बुखारी जो थोरी नारेबाज़ी आहे, पर इहा बि ज़रूरत हूंदी आहे त माण्हुनि खे कीअं भला जॻाइजे। सिराज हिकिड़ो नावेल लिखियो साईं, ऊंदाई न इहो पढ़ारुस। हाणे उन में के सीनूं अहिड़ियूं आहिनि जहिड़ियूं फिल्मी हूंदियूं न अंग्रेज़ी इहो पंजाबी, उन्हनि फिल्मुनि वारो मिज़ाज आहे हुननि जो। पर पोइ मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, मुंहिंजो बाबा अहिड़ा कॉम्प्रोमाइज़ करिणा पवंदा आहिनि। हल हिन जो खणी इहो एब थियो त हिन में फिल्मी जेको आहे सो टच आहे, पर हुन जो नतीजो त ॾिसो। हिकिड़े ॾींहं त मां वियुसि हिन में असेंबली काउंसिल में, जीअं सिराज उथी बीठो, सभु माण्हू उथी बीठा, धूड़ पई अथनि। बाक़ी छा कंदा, इन मुक़ाबले में ॿियो छा घुरिजे माण्हू खे त। माना हुन जी लीडरशिप आहे, हुन जी ॻाल्हि जो असरु आहे। सो इहे कॉम्प्रोमाइज़ मां डोंट बिलीव, मां न कंदो आहियां, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं माण्हू करे थो त मां न कंदो आहियां, मां करणु घुरिजे। अॼु जे दौर में जेके ॾिठो वञे त अदब जी तख़लीक़ थिए थी, किताबनि जे छपजण जो जेको रुझान थिए थो, ॾिठो वञे त सिंधी ॿोली खां अलावा ॿियनि ॿोलियुनि में किताब छपजण जो रुझान घटि आहे बनस्बत हुनजे सिंधी ॿोलीअ में किताब छपजनि पिया ऐं तर्जुमा बि थियनि पिया। उन्हनि खे कीअं था ॾिसो? क्वालिटी, मां सही ॾिसंदो क्वालिटी वाइज़ थोरो घटि था थियनि रोज़। हाणे इहो किताबु कीअं आहे कीअं न आहे, को असेसमेंट करण वारो हुजे, को पढ़ण वारो हुजे। किताब साईं माण्हू फेराइबो आहे। अॻे मां कॾहिं बि पंहिंजे किताब जी महूरत न कराई, पर पोइ मूं ईअं सोचियो त महूरत थियणु घुरिजे, माण्हुनि खे ख़बर त पवे। हाणे 4 मुंहिंजा किताब पिया आहिनि, हिन में अदा हिकिड़ो थी मुंहिंजो किताबु शाह ऐं हुनजी शाइरी, ॿियो किताबु टियों आहे, 4 बि उन्हनि खे किताब ॾिना आहिनि। सिंधी ड्रामा, यार ही अजीब क़ौम थी, ख़ुदा जो कसम, बेख़बर जाहिल, पंहिंजो पाण खां अणॼाण,
हिनखे ख़बर ई कान्हे त असां वटि सिंधी ड्रामा जी केॾी वॾी ट्रेडिशन रही आहे। काके मलकाणी जो मां उन जी किताबु पढ़ियो, मां यकदमि अंग्रेज़ी में ट्रांसलेट कयो। माण्हुनि खे ख़बर त पवे ही जेके लैला मजनू फलाणो कंदा, असां उन खां केॾा मथे आहियूं। साईं प्रोफेसर, कॉलेज जा प्रिंसिपाल, उहे एक्टर हुआ। अच्छा, विल डेवरांट जहिड़े अदीबनि जा किताब सिंधी में तर्जुमो थियनि था, पर सिंधी किताब तव्हांजे बक़ौल त वॾा अहम किताब आहिनि, पर तर्जुमो नथा थियनि अंग्रेज़ी में या ॿियनि ज़बानुनि में, उनजे लाइ छा करणु खपे? हिकु त अंग्रेज़ी में रीडरशिप कान्हे, बाक़ी विल डेवरांट साईं हाणे ॾिसो उन्हनि माण्हुनि ज़िंदगी वक़ुफ़ कई आहे। मां उन जो तर्जुमो कया पंहिंजे लेखे बिना हेॾो थुल्हो किताबु आहे, प्लेयर्स ऑफ फिलोसॉफी। अदबी बोर्ड अदबी बोर्ड उनखे शाये कोन कया, ज़रूरत ई नथा सम्झनि। हो चवंदा की काके खे भेरूमल जो फलाणो हुयो, यानी मक़सदु आहे त थोरो असांजा पंहिंजा ॾोह बि आहिनि ऐं पुछाणो कोन्हे। जावेद सभ खां वॾो सिंध में जेको नुक़सानु थियो आहे असांजो, पुछाणो कोन्हे। मिर्ज़ा खां पुछो, अदा तूं छो हिन खां मुखालिफ़ थिया, छाजे करे मुखालिफ़ थिया? को नज़रियो थी, को तूं नओं दौर खणी आ? अहिड़ी नमूने पंहिंजा ज़ात ख़िलाफ़ जेके आहिनि, पैसनि जे मामले में, हिन जे मामले में, उन में हू फाथा पिया आहिनि। कंहिं हिकिड़ो माण्हू अदा तूं ॿुधाए, जीअं हाणे नालो कयोसीं, 4-5 मुखालिफ़ आहिनि ज़रदारी जा, हिकिड़ी ग्रुप था ठाहिनि। तव्हांजे ग्रुप ठाहिण जो मक़सदु छा आहे? माना हुकूमत असांखे मिले, असां कमु कयूं, छा आहे तव्हांजो? भेण के सोशलिस्ट आहियो, को रिफॉर्मर आहियो, छा आहियो तव्हां? छा आहियो? मां मिर्ज़ा जो नालो खणां, छो खणां? इहे आहिनि ॻाल्हियूं सियासत तां बि कयोसीं ऐं अदब जूं बि ॻाल्हियूं कयोसीं। शिकारपुर जो ज़िक्र निकितो, शिकारपुर तव्हांजो बचपन सभु उतां खां निकितो आहे, त उते उन जे हवाले सां कहिड़ियूं सारोणियूं आहिनि, ॿुधाईंदव कुझु? साईं शिकारपुर सारी सारोणियूं। मूं हिकिड़ो दफ़ो टीवी ते चयो हो, शिकारपुर जो हर दॻु जेको आहे मुंहिंजी दिलि मां थो लॻे। शिकारपुर साईं केरु सॾाए? सोचे पियो त यानी जॾहिं सारी सिंध में 7 ॼणा गिरिजूटा सारी सिंध में, तॾहिं 75 ॼणा शिकारपुर गिरिजूटा। इंटरनेशनल मार्केट हुया। हिकिड़ी तव्हांखे वरी बि ॻाल्हि ॿुधायां नई, त जेॾी महिल रूस जो इनकलाब आयो हो, इनकलाब आयो, करंसी ख़तमु थी वई न, तेॾी महिल हर हिंदू वाणे ओरियूं भरे मार्बल जी ॿाहिरि उछलियूं। एॾो हिननि जो वापारु हूंदो। कोइटा में असां थोरो अफ़गानिस्तान जे अंडर बि रहिया आहियूं। कोइटा में माना वाणियुनि खे मोकिलींदो हो बादशाह, उतां जो त वञी शिकारपुर वापारु कयो। कोइटा में अॼु बि कंहिंखे ख़बर कान्हे, कोइटा में साईं अफ़गानिस्तान में कंहिंखे ख़बर बि कान्हे का त हिकिड़ी बाज़ार जो नालो ई कंधार, इहो पंहिंजो शिकारपुरी बाज़ार आहे, शिकारपुरी दरवाज़ो आहे। बाबा शिकारपुर तमामु डेवलप हुई साईं। हूअं त सॼी सिंध पिरीअ जे पाछे वांगुरु आहे। शिकारपुर ज़ाहिर सिंध जे मथे ते तिलक जीअं हसीन आहे, सुहिणो आहे। ॿिया बि सिंध जा शहर आहिनि, उन्हनि जे हवाले सां कहिड़ी यादियूं? मां साईं ॿियनि शहरनि में घटि रहियो, हैदराबाद में रहियो आहियां। हैदराबाद हवाउनि जो शहर। हैदराबाद खे केरु मां चवंदो आहियां लाहिनि चाढ़ियुनि ऐं हवाउनि जो शहर। मां इन खे कीअं विसारे सघां? मां पढ़ियो आहियां 4थो दर्जो अंग्रेज़ी हुयुसि जो साईं असीं शिफ्ट करे आयासीं हिन में हैदराबाद। मां साईं हैदराबाद क्या ख़बर, तिरिक चाढ़ी ते लंघंदा हुआसीं, अहिड़ो भेण मज़ो खिच। का शइ पंहिंजी असली हालत में त नथी रहे नी साईं।
हैदराबाद बदिलजी वई आहे. साईं GM सैयद, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, रसूल हुश्फ अली जो सिंध जा सियासतदान रहिया वॾा, कहिड़ा कहिड़ा सियासतदान रहिया जिन सां तव्हांजी उथवे रही, उन्हनि सां यादूं रहियूं? परी जैसा उतवे रही तो इख्तलाफी ॻाल्हि त लेट्स एग्री टू डिसएग्री. वी ऑलवेज डिसएग्रीड. बाक़ी ॿियो छा ॿुधाए पुछो? साईं GM सैयद, ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं थोरे ॿिया कहिड़ा? हा GM सां मां कॾहिं मुलाक़ात बि कान कई. ऐं ज़ुल्फ़कार सां उहो वॾो माण्हू हो, उन सां असांजी कहिड़ी दोस्ती. बाक़ी कोन रहियासीं. आख़िरी सवाल तव्हां खां इहो कंदासीं त सिंध जे माण्हुनि जे हवाले सां कहिड़ो पैगाम ॾींदो? सिंध जी बहितरी कहिड़ी शइ में ॾिसो था उहो सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾियो? सिंध जो मसइलो सचुपचु त न जीअं सिंध वारा सम्झी सघिया आहिनि. साईं GM सैयद में एतिरी विजन ई कान्हे जो सिंध जे सोशल कंडीशन खे सम्झी सघे. न कंहिंमें का असांजो सोशल प्रॉब्लम रुॻो हिकिड़ो आहे, उहा फ्यूडलिज़म. ऐं इहो फ्यूडलिज़म तेसीं न भॼंदो टुटंदो जेसीं हिन में इनकलाब न ईंदो, समाजी इनकलाब. छोकिरा तव्हां सां पाण में मिसाल हाणे अमरीका वारा सना वारा हिकिड़े हंध ते एग्रो बेस्ड कारखानो हणी छॾनि. छोकिरा तूं निकिरनि न सही, ॿनीअ मां निकिरनि भेण खे फिटो करनि, छा चइबो आहे हुनखे, न साईं ॾाटरो हे वरी अयाज़ वारा साईं ॾाटरा खणी हारी निकिता, फलाण धूड़ पाती अथव मुंहं में, उन्हनि खां वधीक ख़राबु हालत आहे. सोशल चेंज माण्हुनि में चेंज आणींदी आहे साईं. ईअं न थींदी आहे त साईं हिकिड़े माण्हू चयो त भई फलाण थिए त माण्हुनि में शऊर पैदा कबो आहे. हाणे ॾिसो थोरो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, छोकिरा ॿनीअ मां आज़ादु थिया आहिनि. जावेद वाक़ई थो ॿुधाए, ॿनीअ मां आज़ादु थिया आहिनि ऐं थोरो नौकरियुनि में आया आहिनि. हाणे रिश्वत जेका आहे सा उनजी ख़ूबी इहा अथव त उहा मिडिल क्लास पैदा कंदी आहे. हाणे हुन रिश्वत में पैदा थींदा, थोरा अछड़ा कपिड़ा पाईंदा, बंदूकूं खणंदा, यानी हुन जी जेका पुराणे क़िस्म जी फ्यूडलिज़म हुई उन निकिरंदा. न पर चयो ईअं वेंदो आहे त उपत खेती, वधंदड़ वापारु, नीच नौकिरी, असांजा माण्हू वरी ज़्यादातर उन ते ई क़ाइल आहिनि. उहे साईं ज़माना ई गुज़री आहे इन चवणियुनि जा. अच्छा, सिंध जी जेका सियासी सिनेरियो आहे, हिन आख़िरी सुवाल में वाधारो थो कयां, उन में पहिरीं ईअं चयो वेंदो त असीं 40 ऐं 60% जी लेवल ते हुयासीं, पर हाणे जेका सूरत हाल ॾिसूं पिया, ॾींहुं ब ॾींहुं जेका सूरत हाल नज़र पई अचे, असां तेज़ी सां अक़लियत में पिया था वञूं. त इन शइ खे कीअं ॾिसजे, कीअं था ॾिसो, कीअं हिन मसइले जो हल हुजे? पाण ई मुंहुं ॾींदासीं. काॾे वेंदा, घणा ॾींहं रहंदा, शऊर त पैदा थिए न साईं. मां वाक़ई सच थो ॿुधायां, सिंध जे बारे में ॾाढो पुरु ईंदा आहियां, पर जदाऊं अहिड़ियूं मिर्ज़ाऊं केरु आहे ॿियो त हाणे नारो कंहिंजो खयो मुंहिंजे संगती जो, न हा उन्हनि खां जान छुटे, इन्हनि खां बि छुटंदी. हिकु हैसियत ई कान्हे साईं ज़माने जे, अदा ज़माने जे मुक़ाबले में. पर अॻु में 10 सर ॿिए कंहिंखे चवंदा, हाणे मिर्ज़ा खे था चवनि. इहे माण्हू वीचारा तव्हां मां जहिड़ा पैसा वठी कंहिंखे 10 सर चवनि त छा थी पियो. सच कड़ो हूंदो आहे, तव्हां कड़ो सच चओ था, तव्हां ईअं नथा सम्झो तव्हांखे हिन मुखालफ़त ॿुधणी पवंदी. भलो ॿुधाइणु, भलो जेको वणेनि सो करनि. मां को सियासतदान आहियां, मां को हिननि सां विढ़ां थो, मां पंहिंजा कलम थो हलायां पियो, उन ते न वणेनि त न वणेनि. कल्ह 3 ॾींहं इंटरव्यू ॾिनो अथमि GM सैयद जे ख़िलाफ़ु, हुन वीचारे में शऊर ई कोन हो. इहो चयो वञे थो त नेल्सन मंडेला चयो त GM सैयद वॾो माण्हू हो, जंहिं कोताही कई त वरी माफ़ी घुरई, इहो दुनिया जो अज़ीम माण्हू हो. मूं हिते इंटरव्यू ॾिनो हैदराबाद में, उहो कराची बॉम्बे में. मूं चयो एॾी वॾी ग़लती जेको माण्हू करे पंहिंजे मुल्क खे वणनि, हुनखे कयो छा हो.
छो पियो जो था पाकिस्तान ठाहिणु चाहे? हलो जेकॾहिं माशी तरह सां असां कमज़ोर हुयासीं, उहो असांखे वधीक हो, वधीक वणिया, त भाई उन सां माशी मुक़ाबिलो कयो नी। हीअ छा आहे त हितो कढो न, कढो न, पोइ वरी जेके आया उन्हनि जा माइट उन लाइ न छा कयो? यार असांजी जीएम से ॾाढो ज़ुल्म कयो। हाणे त सभु कुझु हथनि मां निकिरी वियो, वसीला सभु ॿियनि जे हथ में वञे, हाणे छा कयूं? ठीकु थी वेंदासीं, इन उमेद खां। छो न ठीकु थींदासीं? थोरी चारि ॼणा गॾु वेठा आहियूं, सिंध जे मसइलनि ते ॻाल्हायूं था। को त अॻे माण्हू ई उहो कोन हूंदो जो इहे ॻाल्हाईंदो। कंहिं नतीजनि ते पहुचूं था, के ग़लति ॻाल्हियूं कयूं था, ग़लति खे दुरुस्त कंदासीं, न त असां ठीकु आहियूं। इहे हालतूं आरज़ी तौरु थींदियूं आहिनि, पलीजड़ा बलीजड़ा इहे पैदा थींदा आहिनि, पोइ इहो धूमधाम ही हू उथल पुथल, इहा बि ज़रूरी आहे। ठीकु थी वेंदासीं। साईं खां इहो पुछंदासीं, कराची बि पूरी सिंध जॾहिं पिरीअ जो पाछो आहे, त कराची शहर जे हवाले सां तव्हांजी छा राय आहे? मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि थियूं। पिरीअ जो पाछो ग़लति आहे, दा पिरी आहे, पाछड़ा त ईअं थींदा आहिनि। सिंध असांजी पिरी आहे, इहो ई मिड़ई वज़न बैर में कंहिं शाइर चई छॾियो आहे त पिरीअ सिंध असांजी पिरीअ जो पाछो। अड़े बाबा नाहे, हीअ पिरी आहे, ये पाछा वञी ॿिए हंधि ॻोल्हियो। असां सिंध जो नालो ई सिंध आहे, हिन सभु समुंड करे। यूनानियुनि हिनखे चयो इंडो दरिया खे, इंडिया नालो पइजी वियो। मां वियोसीं हैदराबाद, इहो इंडिया, उते कयुमि त मूं चयो बाबा मां उन देश जो माण्हू आहियां जंहिं देश जो नालो हिंद जे बजाए, सिंध जे बजाए हिंदु रखियो वियो आहे। हैरान पिया थियनि। मूं चयो सिंध ऐं सीन ऐं हे पाण में बदिलबा आहिनि हमेशह। जीअं हुनखे छा चयो, रो कोस, इहे बदिलबा आहिनि पाण में। हिकु लफ़्ज़ आहे सिंध। मां तव्हांजो यानी नालो मुंहिंजो नालो पहिला तव्हां ते हिकु ॻाल्हि आहे। इंडो चयोमांसि असांजो आहे। हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, ड्रिघो थी वेंदी ॻाल्हि। सिकंदर जेॾी महिल आयो आहे हिते फ़तेह करणु, तेॾी महिल सिंध जो नालो अरबी समुझा। हाणे अरबी एन वारो न अथव, जो इमाम एन रे बे, हिकिड़ो इहो आहे। हिकिड़ी अरबी क़ौम हूंदी हिते मोहाणनि जी, अदा ही ॿुधजांइ ॻाल्हि, उनजो नालो हूंदो अलफसा अरबी। हिन समुंड जो नालो अरबी समुंड आहे, अरबी अरबनि जो न आहे। सो इहे ॻाल्हियूं असां अहिड़ियूं ॿुधायूं, मां जो हैरान थी विया। जो असां बाबा कहिड़े मतां ईअं सम्झो त कुंडड़ी में वेठा आहिनि, चुपचाप करे वेठा आहिनि। न बाबा इहे थींदो आहे, रिवाइवल ईंदो आहे दा क़ौमुनि में, का ॻाल्हि ई कान्हे। अच्छा, सिंधीअ में तव्हां किताब बि लिखिया, किताबनि में कहिड़ी तव्हांखे मञता मिली? सिंध जे माण्हुनि तव्हांखे कहिड़ी मोट ॾिनी? छा सम्झो था वाक़ई मोट ॾिनी या न? हा साईं, मूंखे ॾाढी मोट मिली, मूंखे ॾाढी मोट मिली आहे। मां जाते बि वियो आहियां, जंहिं बि माण्हू सां, कंहिं छोकिरड़ी सां मिलियो आहे, कंहिं भाई सां मिलियो आहे, उन मूंखे हमा ओस जी तारीफ़ कई, ॿिन्ही किताब में। उहे अलाए कीअं लिखिजी विया, असां बि जोश में हुयासीं, बाक़ी हूअ मूंखे मञता मिली आहे। अच्छा, हिन किताबनि जो कहिड़ो असरु थियो माण्हुनि ते? साईं हाणे हिकिड़े माण्हू सिधो सौ तव्हांजे अॻियां चयो, मक़सीद भई मां जीए सिंध जो मेंबर, जीए सिंध मूं तहरीक इन करे जॉइन कई जो आगा सलीम जो किताबु पढ़ियो। मूंखे ॿियो छा घुरिजे? मूंखे ॿुधायो जावे त छा घुरिजे जो हिकिड़ो माण्हू मुंहिंजो नावेल पढ़ी ऐं जीए सिंध जो माण्हू थी वञे। अच्छा, हिते तज़ाद न आहे? तव्हां चओ था त GM सैद जी सियासत ग़लति हुई ऐं वरी जीए सिंध जी हिमायत तव्हां बि कई, त इहो हिकिड़ो तफ़रीक़ कीअं आहे? न सम्झिजे कीअं? मूं न कई साईं। छो बाबा ख़ैरान न साईं, मूं न कई। छाकाणि त मुंहिंजे ख़्याल में
सिंधु देश तमामु ग़लति ॻाल्हि हुई, तमामु असांजा माण्हू माराया, हुन माण्हू में विजन ई कान्हे त भई देश कीअं ठहंदा आहिनि। इचड़ो ॼचड़ो माण्हू वेचारो घुमंदो फिरंदो हुतो। तंहिंखां पोइ हा सच त असां हिकिड़ी ॻाल्हि थी कईसीं त मूंखे चयूं इंडिया में त साईं हिते असांजे अॻियां चई वियो आहे जेम्स सैयद त मूं इहो पाकिस्तान रेज़ोल्यूशन पास कराए ॾोह कयो आहे। मुंहिंजो एॾा वॾा क़ौमी ॾोह जॾहिं थींदा आहिनि जो माण्हुनि जूं मिल्कियतूं वञनि, माण्हुनि जा घर ॿार वञनि, सिंधियुनि जा कुझु बि थिए त उहो माण्हू ख़ुदकुशी कंदो आहे, कॾहिं चवंदो आहे त मां ॾाढो फ़ख़्र सां माफ़ी थो घुरां। माफ़ी छा थींदी आहे? 3 नसुल पोयां त हलनि सॼा पिया सियासत में, उहे बि अहिड़ा ई हूंदा न। न साईं, मां न आहियां कॉम्प्रोमाइज़ वारो माण्हू न आहियां। मां जेम्स सैयद खे सच थो ॿुधायां त जेम्स सैयद जहिड़ो ॾुखियो हिकिड़ो माण्हू रुॻो सिंध में पैदा थियो थिए था, उहो असां शिकारपुर जा पठाण आहियूं, हू सूबरा आहिनि, असां ॿई हिक ॿिए जा सियासी मुखालिफ़ आहियूं। उहो हुयो अला बख़्श सूबरो। सिंध में को माण्हू ई पैदा कोन, इलाही बख़्शे माण्हू ई पैदा न थियो आहे साईं। जंहिं चयो हुजे त सेपरेशन ऑफ क्राउन एंड पॉलिटिक्स, बादशाह जुदा, हुकूमत जुदा है जुदा। सोचते यार, सोच कांग्रेस में हो, सोचते थी मां त बेड़ा ॾाढो उन माण्हू खां मुतासिर आहे, ॾाढो मुतासिर आहियां। हुजे हा जीअरो त सच पई त बेहत कया था वञे, बाबा तो जहिड़ा हला असांखे ॾियनि। हाणे केरु आहे ॿुधाए, जीअं अञा हींअर केरु आहे पॉलिटिक्स में? भुटो इहो पंहिंजो ज़रदारी मिलियो आहे न, केरु आहे? ज़रदारी जी सियासत खे कीअं था सम्झो? माण्हू चवनि था त हिन खे सम्झण जे लाइ PhD करणी पवंदी। PhD को नेगेटिव का पोस्ट हुजे उन में करे माण्हू, बाक़ी हाणे ज़रदारी को माण्हू आहे जो असां उन ते ॻाल्हायूं। आम माण्हू ईअं पुछा कंदो आहे त बाबा वॾी ख़तरनाक सियासत कंदो आहे, हीअ जेको जहिड़ा हलनि था इन खे ईअं मखण मां वार वांगुरु जेको मसइला हल कंदो आहे, ईअं आहे? जीअं हाणे कढियो अथई, छा कयो अथई यार? जेम्स कॾहिं बि मूंखे नालो छा खयो अथई? आसिफ़ ज़रदारी। आसिफ़ कॾहिं बि न, आसिफ़ मुतासिर माण्हू ई न आहे साईं। अजायूं ॻाल्हियूं, फलाणियूं ॻाल्हियूं, हे ॻाल्हियूं ऐं पॉलिटिक्स खे एतिरो कैश कराइणु। अच्छा, चई त बीबी वसियत कई, उन में केतिरी सदाकत था सम्झो? हूं कई हूंदई, खेसि ख़बर आहे। जानशीन थी सघे थो? न न, नॉट एट ऑल। भुटे जो जानशीन नथो थी सघे। माईअ ते बि असां शक कंदा आहियूं, भुटे जो जानशीन भुटो ई थी सघे थो। मुंहिंजो जंहिं माण्हू खे सिंध जी पॉलिटिक्स अचे पई, उहो हीअं टड खाई सिंध जे ख़िलाफ़ बि थी वञे पियो। ज़रूरत हूंदी आहे न बसि पॉलिटिक्स। मां सम्झां थो साईं, पीपल्स पार्टी खे जॾहिं भुटे साहिब खे फाई आई, उन जी पीपल्स पार्टी खे फाई अची वई। बेनज़ीर साहिब जी सियासत ठीकु हुई। शहादत खे कीअं था सम्झो? उहा बि हाणे इंसिडेंट हो। मुत्सा भुट्टो, उहो बि इंसिडेंट हो, चरियो माण्हू हो हिकिड़ो। जीअं लाड़काणिया वॾेरा थींदा आहिनि, ईअं किधर जाएगा। अच्छा, बशीर ख़ान कुरैशी पीपल्स पार्टी अगेंस्ट में ॾिसिजे त उनखे वॾो हिकिड़ी माण्हुनि जी मोट मिली, वॾा जलसा थियणु शुरू थिया, उनजी सियासत खे कीअं था ॾिसो? उनजी शहादत खे कीअं था ॾिसो? कुझु बि न हो, कुझु बि न हो। सियासी माण्हू ई ॿिया थींदा आहिनि साईं, माण्हू ई सियासी ॿिया थींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू हुयो भुटो, हीअं उभरियो ऐं हुन सां चोतरफ़ो विढ़ियो। हीअ वीचारा हाणे आसिफ़ भुट्टो साण बिलावल जी सियासत खे कीअं ॾिसंदव? उन अञा कई कान्हे का जो ॾिसो।
अच्छा, मुर्तज़ा भुट्टो जी धीअ फातिमा उहा बि हिकिड़ी अदीबा थी वई आहे, वॾो हिकिड़ो किताबु लिखियो अथई तलवार जी जंग जे नाले सां। उन किताब मुताले मां गुज़रियो, कीअं उन भुट्टनि जी सॼी सियासत तारीख़ ते लिखियो आहे, उनखे कीअं था ॾिसो उन सियासत खे? मूं मन पढ़ियो कोन्हे हिकु ॻाल्हि। ॿियो त इहो भुट्टनि जी तारीफ़, मां फलाणी ज़ात जो माण्हू आहियां उन जी तारीफ़, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। कंहिंजी तारीफ़ न आहे करणी, करण मां वक़्तु छा थो ॻाल्हाए, भुट्टे सां वक़्तु कहिड़ो ॻाल्हायो, हुन भुट्टे सां भुट्टे सां कहिड़ा डायलॉग कया, इहो थींदो आहे। आख़िर में कीअं हुनखे गेले वठी वियो भाई गाॾ ते चाढ़े। अच्छा, भुट्टो जे मथां त इल्ज़ाम हुया पाकिस्तान तोड़ई, मुजीब रहमान सां ज़्यादती कई, अक्सर इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पीपल्स पार्टी ज़्यादती कई, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ग़लति आहे इहा। ईस्ट पाकिस्तान अॻे पोइ असांखो अलॻि थियणो हुयो। मूंखे हिकिड़ी माई प्रोड्यूसर वॾी हुई प्रोफेसर, उन जो आगा साहब जंहिं ॾींहुं क़ाइद आज़म चयो हो, हीअ ॿुधिया था, जंहिं ॾींहुं क़ाइद आज़म चयो हो त हाणे पंहिंजा इन पाकिस्तान जी ॿोली उर्दू थींदी, उन पाकिस्तान ईस्ट बंगाल ठही वियो। असां बंगालियुनि खे सुञातो ई कोन हो, ॿोली बि ईअं मश्करी आहे। तव्हां चओ अची असांजे मथां ज़ोरीअ मड़ियो, असांजी ही छा चइबो आहे, यूनिवर्सिटियुनि मां कढो पिणि सिंधी खाते खे कुरेशी जेको कयो, इहा सिंध उहा न आहे। सिंध साईं अबाहे खणो। ॻाल्हियूं कयूं था शहीदनि जूं, सियासत जूं, वॾा माण्हू जेके हूंदा आहिनि, तव्हां बि यकीननि वॾनि माण्हुनि में शामिलु आहियो, पर छा तव्हांजी का अहिड़ी ख़्वाहिश हूंदी त इंसानु ज़ाहिर माज़रत सां हथ अदब जा माण्हू यकीननि पंहिंजे आख़िर जे बारे में सोचींदो आहे, का ख़्वाहिश हुजे या का किथे तव्हां सोचियो हुजे ज़िंदगी ते को बका न आहे, तारीख़ी माण्हुनि चयो आहे त कंहिं चयो त मूंखे किथे दफ़नायो वञे, कंहिं चयो त किथे दफ़नाइण वारी ॻाल्हि था कयूं। ख़्वाहिश पैदा थी विच में 3 महीना खां अॻु त मां साईं लतीफ़ सां समा, ईअं न त को मां जीअं हिनखे अयाज़ खे वठी विया दोल बाजा वॼाईंदा, मिसाल थो ॿुधायां, दोल बाजा या जशन कंदा त न, मूंखे एम्बुलेंस में चाढ़ियो, ख़बर हुते तयारु हुजे, मां हुते दफ़न थिया साईं जे कुर्ब में। बसि इहा हिकिड़े 2-3 ॾींहं अॻु ॻाल्हि थी। मुंहिंजी वकार शाह सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, जेकॾहिं अलाह मौक़ो मिलियो त वञी भिट सां सुम्हंदासीं, ऐं कंहिंखे ख़बर बि न हूंदी त को आगा सलीम ते आहे। हेॾे वॾे माण्हू जे अॻियां वञी मां छा जीता बड़ो न साईं न, पर साईं जे कुर्ब जे करे, ख़ुदा जो कसम आहे। ऐं न की वरी इन करे त माण्हू मूं वटि अचनि क़बर ते, पर इन करे साईं सां कुर्ब हुजे। सामी बि आहे, सचल बि आहे, उन सां बि तव्हांजी मोहबत आहे, शिकारपुर सां मोहबत आहे, पोइ उहे केॾां वेंदा आहिनि? न मन साईं ॻाल्हि ई ॿी आहे। साईं वॾो बदकिस्मत शाइर इन करे आहे जो असां जहिड़ा ॼट बिल्कुलु ॼट जेके हाणे अञा ॾाटरो खणी आया हुजनि, उहे उन जा पढ़ण वारा आहिनि। पाए घर मां हिते सभिनी जेके बि हिते अचनि था जलसे दर्स छा चइबो आहे साईं, जलसे ते सभु ॼट थी, सारी मां हुननि खे गारियूं थो ॾियां, पर सभु ॼट थी। कंहिं हिकिड़े माण्हूअ बि साईं ते तख़लीक़ कान कई आहे, तहक़ीक़ कान कई आहे। अब त सुठियूं ॻाल्हियूं सारी वेरी सारी। हा, मूं चयो आहे अञा उहे फ़ैसिलो नथा करनि, न कयो आहे। उहे चवंदा हिते हुजो त काथे, अड़े मुंहिंजो मरण खां पोइ भेण कहिड़ा मूं वटि ईंदो तव्हां। बाक़ी हू इरादो आहे, नियत आहे त अलाह करे मां उते दफ़न थिया। हा, वेरी वेरी गुड, वेरी